टांडो बागो वेझो ॻोठाणनि पारां असगर बिन यामीन, अमानत, एजाज़, अमजद, शौकत ऐं शहबाज़ आराई संगीन इल्ज़ामनि एहतियात कयो वियो आहे त परवेज़ आराई समेत ॿियनि मुतासिरनि जो चवणु आहे संदन वाटर कोर्स नंबर 79R जेको क़ानूनी तौर सां SGO जी इजाज़त हेठि क़ब्रिस्तान मां शिफ्ट कयो वियो हो। उन ते माही सियाणो, रबड़नू सियाणो, ओसमान चावड़ो, जाम चावड़ो, ग़ुलाम अली चांडियो हथार बदन साण गॾु अची ज़ोरी बंदिश कई आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त वाटर कोर्स मुकमल तौर ते जाइज़ ऐं क़ानूनी तरीक़े सां मुंतक़िल कयो वियो हो, जंहिंखे ज़बरदस्ती बंदि करणु मक़ामी बिरादरी ख़ासि तौर ते आराई बिरादरी सां नाहक आहे। हिन मामले बाबति मुतासिर धुर आलमी इदारनि पाकिस्तान ह्यूमन राइट्स बदीन जी टीम सोशल मीडिया सेंटर सिंध खे दान ॾिनी आहे। रिपोर्टनि मूजिबि सोशल मीडिया सेंटर जी टीम इलाइक़े में पहुची ॻोठाणनि खां मौक़ुफ़ वरितो, जंहिंमें हमले आवरनि जी सुञाणप ऐं संदन अमल जी तस्दीक पिणु थी। मुतासिरीन SHO टंडो बागो, DSP SSP बदीन, DIG हैदराबाद, IG सिंध ऐं इंसानी हक़नि जे चेयरमैन मोहतरम जनाब इसाक अहमद शेख खां मुतालबो कयो आहे त खेनि इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं जवाबदारनि खे कानून जे कटाड़े में आंदो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे अली गुलाम खोसो, मीडिया कोऑर्डिनेटर ज़िला बदीन। वाटर कोन लॻायो आहे, जाइज़ वाटर असांजो आहे, मूं सिर्फ़ु मटा कयो आहे। कब्रिस्तान खां कढी 12 वाटर खोटियो आहे। उन ते जेको आहे सो हिननि शरपसंद माण्हू वठी झेड़ो करण जी कोशिशि कई, हथियार खणी आया, कुआड़ियूं ऐं बंदूकूं गॾु हुयूं, जंहिंमें पोइ असां विढ़ण जे बजाए पोइ असां थाणे ते वियासीं, NC दाख़िल कराईसीं ऐं असांखे पुलिस आई सरज़मीन कई त हाणे असांखे इंसाफ़ खपे। जेकॾहिं असां गैर कानूनी वाटर न खोटियो आहे, असांजो जाइज़ वाटर असां खोटियो आहे, जेको असांजो हक़ हो, कानूनी हक़ आहे असांजो। जेकॾहिं असां कानूनी हक़ आहे असांजो त पोइ ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि जा माण्हू वठी माई सीड़ो छो असां ते जेको सो हमिलो कयो, ऐं जेकॾहिं असां बि अहिड़ा हुजूं हा त नुक़सान थिए हा, जानी नुक़सान थिए हा, झेड़ो थिए हा, हुननि जा बि माण्हू मरनि हा, फटजनि हा, असांजा बि माण्हू मरनि हा, असां मुनासिब न सम्झो। हाणे आऊं SSP बदीन ऐं ॾही थाणे जो सूबेदार ऐं जेको आहे सो असांजो MPA मीर अलाबश टालपुर साहब ऐं असांजो MNA मीर ग़ुलाम अली टालपुर साहब खां मुतालबो करियां थो त असांखे जाइज़ वाटर असांजो फिटायो आहे माही सीअड़े, ऐं उन खे सख़्त सज़ा ॾिनी वञे, कानूनी कार्रवाई कई वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो वञे।